अरे द हज़रत इब्राहिम बिन आदम रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वक़्त जो वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। उन्हनि हिकिड़ो शख़्स आयो चइसे मां ॾाढो गुनाहगार आहियां, ॾाढा मांखो गुनाह थी वेंदा आहिनि, अल्लाह जो वली आहे, मूंखे का नसीहत कर त मां गुनाह जी ज़िंदगी खां बची वञा। जागो था तो ऊंधे थी विया, मां तव्हांखे नथो ॾिसां। हज़रत इब्राहिम बिन आदम रहमतुल्लाह अलैह उन शख़्स खे 6 नसीहतूं फरमायूं। घणियूं बाबा? ॾाढा ॻाल्हायो। ये 6 नसीहतूं अॼोके हिन मुंहिंजे मौज़ू रुजू इल्लाह कॉन्फ्रेंस में ॾाढी कम जूं अथव। कुछ मोती वठी वञो आलिमनि खां, मन ज़िंदगी में इनकलाब अची वञे। इब्राहिम बिन आदम रहमतुल्लाह अलैह उन गुनाहगार खे 6 वसियतूं कयूं, 6 नसीहतूं। नंबर पहिरों चे जॾहिं तोखे गुनाह जो इरादो थिए, जॾहिं तोखे गुनाह जो इरादो थिए त पोइ हिकिड़ो वाइदो कर त तूं अल्लाह जो रिज़्क़ न खा, अल्लाह जी ॾिनल नेमतुनि खे न खा। शर्म को अखियूं हेठि करे चवेसि तो साईं भला अल्लाह जो न खाईंदुमि त ॿियो कंहिंजो खाईंदुसि। अफरअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। सही अल्लाह जो कुरान में चवा त बिज तव्हां छटींदा हो, भाण तव्हां विझंदा हो, ज़मीन खे हर तव्हां ॾींदा हो, पर तव्हांजी पोख खे बचाइण वारो मां अल्लाह आहियां। सब्बिह इस्म रब्बिकल आला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा वल्लज़ी अख़रजल मरआ फजअलहु गुसान अहवा। चेतो बरकत वारो नालो आहे उन अल्लाह जो जे तव्हां असांजा संद संदन सां बराबर कया, बाहूं बाहुनि सां बराबर कई, अड़े लूलो लंगड़ो न कई, टंगूं टंगुनि सां बराबर कई। अरे मुशरिक तोखे हया अचे, उहो ई अल्लाह वा जो ज़मीन जो सलो भी चवे तो मां ज़मीन मो चीर जी निकरा त मां सलो भी हिकु आहियां, मांखे फुटाइण वारो मुंहिंजो रब भी हिकु आहे। मां दोस्तन के चवंदो आहियां तव्हां खां को पुछा करे त पुट घणा अथव, तव्हां चवंदो साईं शाह साहब 3 4 5 7 जेतिरा हूंदा। न्याणियूं घणियूं अथव, मामा घणा अथव, मासात घणा अथव, सोट घणा अथव, मासियूं चाचियूं घणियूं अथव। तव्हां चवंदो साईं 3 4 2 5 7, पर यार तव्हां खां को पुछा करे, तव्हां खां को पुछा करे त पीर घणा अथव। हिते त ग़ैरत अची वेंदी। पुछण वारे खे डंडो हणंदे, अल्लाह, पुछण वारे खे डंडो हणंदे चवंदे बेग़ैरत ताड़े मुंहिंजी माउ खे गारियूं थो ॾे, मुंहिंजो पीउ हिकु आहे। रब तो फरमाए बाना इते तोखे ग़ैरत आई त मुंहिंजो पीउ हिकु आहे, इते बि तोखे ग़ैरत आई त मुंहिंजो पीउ हिकु आहे। त पोइ यादि रखजांइ तव्हांजो नबी मुहम्मद रसूल तव्हां को वधीक ग़ैरतमंद आहे, पर नबी से को वधीक मां अल्लाह ग़ैरतमंद आहे। जीअं तुंहिंजो अबो हिकु आहे त तुंहिंजो रब बि हिकु आहे। नक ऐं पेशानी खणी ॿियनि जे दर ते न झुकाइजांइ, तुंहिंजो पीउ बि हिकु आहे, तुंहिंजो रब बि हिकु आहे। बेग़ैरत आहे उहो माण्हू जेको अल्लाह जो दर छॾे ॿिए जे दर ते झुके। साईं मेखो साहब रहमतुल्लाह अलैह, अल्लाह हुनजी क़बर ते रहमत करे, साईं चवंदो हो जेको हुन दर ते सजदा करे इहो बेनको आहे, हिनखे नक ई कोन्हे। हथ मथे करे नारो हणी चओ असांजो नक बि हिकु आहे त असांजो रब बि हिकु आहे। हलऊं अॻिते। इब्राहिम बिन आदम रहमतुल्लाह अलैह उन शख़्स खे घणियूं नसीहतूं कयूं। पहिरीं नसीहत इहा आहे त गुनाह कर, पर ॻाल्हि ॿुध अल्लाह जो रिज़्क़ न खाईंजांइ, पोइ भली गुनाह कर। कंधु हेठि करे अचे साईं अल्लाह जो रिज़्क़ त ज़रूर खाईंदुसि, बुख त न मरंदुमि। चे पोइ हया चई जे रब जो खाए वरी उन जी नाफ़रमानी करे। और रुजू इल्लाह कॉन्फ्रेंस में अचण वारो तव्हां सां त अशरफुल मखलूकात इंसान आहियूं, खाऊं रब जो वरी नाफ़रमानी भी रब जी कयूं। अरे कुत्ते ॾे नज़र कयो, हाँ अकुल भी कोने, शऊर भी कोने, पलीत जानवर आ, पर उन वफ़ा सिखणी हुजे त उन खां सिखो। अल्लाह जो कसम कुत्ते के रुगो मानी जो टुकर विझंदा हो, भली 4 4 महीना तव्हां घर खां हलिया वञो, कुत्ते के कुझु न मिले त बि मालिक जो दर न छॾींदो। असांजो हिकिड़ो दोस्त हो 4 महीना तबलीग जमात में वियो, रोई करे इहा ॻाल्हि पियो ॿुधाए शाह साहब वफ़ा सिखणी हुजे त हिन जानवर खां सिखजे।
नंढड़ो गुलर असां पाले पाले उनखे ख़िदमत कई से वॾो थी वियो। असां 4 महीना हलिया वियासीं, वो घर छॾे करे असां अल्लाह जे रस्ते में दीन जी दाई बणिजी वियासीं। 4 महीननि खां पोइ मोटी अचूं, ॾिसूं त उहो ई कुतो बुख ते ॾुख ते असांजे दर जे ॿाहिरों वेठो आहे। असां इंसान त अशरफुल मखलूकात खाऊं रब जो, वरी अल्लाह जे दर ते न अचूं, हुनजी नाफ़रमानी कयूं। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि वरी बी नसीहत कई उन नौजवान के जेको गुनाह ॾाढा कंदो हो। बी नसीहत इहा कयसि त जेकॾहिं तोखे गुनाह करण जो इरादो थिए त पोइ उन जाइ ते उन मुल्क में वञी गुनाह कर जिते रब साईं जी हुकूमत न हुजे। अखियुनि मां पाणी वही आहे। चइसि मशरिक में गुनाह कया पर मशरिक भी अल्लाह जो आहे, मगरिब में गुनाह कया मगरिब भी अल्लाह जो आहे। वलिल्लाहिल मशरिक वल मगरिब, ओभर भी अल्लाह जो, ओलह भी अल्लाह जो, उत्तर भी रब जो, ॾखण भी रब जो। साईं उहो मुल्क उहा जाइ कोन्हे जेके अल्लाह जी हुकूमत न हुजे। छो त वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़, ज़मीन भी अल्लाह जी, आसमान भी अल्लाह जा। जिसे अल्लाह जे मुल्क मां त निकिरी नथो सघां ते पोइ गुनाह छो थो करे? जॾहिं मुल्क हुन जो आहे त हुन जे मुल्क खे पलीत छो थो करे? ऐं टी नसीहत कयसि इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि, टी नसीहत कयसि जे गुनाह वञी उन जाइ ते कर जेकॾहिं इरादो थिए त जिते मुंहिंजो रब तोखे न ॾिसे। अल्लाह जो हया कर, जिते रब न ॾिसई उते वञी गुनाह कर। वो हमरा कंधु हेठि करे वेठो। चइसि अल्लाह क़ुरान में जो चयो आहे त इन्नल्लाह समीउम बसीर, मां अल्लाह जी नज़र एॾी कुशादी आहे जो 7 ज़मीननि जे हेठो राति जी ऊंधाईअ में कारी किविल घुमंदी आहे, मां अल्लाह उन जो आवाज़ बि अर्श ते ॿुधंदो आहियां। अरे मुझो अल्लाह तो वो अठट मोरी जा ताल के दौड़ जा जिले नवाबशाह जे मुख्तलिफ गोठन जायल मुसलमानों। मसनवी रूमी में मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ त कारी रात जी ऊंधाई में कारे जबल ते कारी किविल अल्लाह के सॾु कयो, रब उन जी भी गाल बुधी। कारी ऊंधई में कारे जबल ते कारी किविल अल्लाह के चो या अल्लाह 7 समंड परे आया, मूंखे सोने मोहम्मद जो रोज़ो त ॾेखार। या अल्लाह मूंखे काबतुल्लाह त ॾेखार। तॾहिं त के आशिक चयो न इश्क अहमद अज़ल ही से सीने में गे, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे। इश्क अहमद अज़ल ही से सीने में गे, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे। है सहाबा की झरमट में बदर दुजा, नूर ही नूर हर सो मदीने में गे। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नहीं जैसी खुशबू नबी के पसीने में गे। तवां सां जुमे जे ॾींहुं ईद जे ॾींहुं नवां कपिड़ा पाईंदा आहियूं, तवां सां पंहिंजे कपिड़नि खे हिते स्टालनि जे ऐं दुकाननि जे नवाबशाह जो अतुर अंबर हणंदा आहियूं, पर तवां असांजी खुशबू 10 मिंट हलदी आहे। साहबा चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पगर पसीने खे खणी असां पंहिंजे कपिड़नि खे हणंदा हुआसीं। अल्लाह जो कसम आहे एसी ताईं असांजे कपिड़नि में खुशबू हलंदी नबी साईं जे पगर जी, जेसी ताईं असांजा कपिड़ा ॻरी फाटी ख़तम न थींदा हा तेसी ताईं खुशबू हलंदी। वाह मुक़द्दर अबू बकरो फारूक का, जिनका घर रहमतों के खजीने में गए। बेसहारा न समझे जमाना मुझे मेरे आका का मस्कन मदीने में गए। कारी किवली जी अल्लाह दुआ कबूल कई। रात जो ऊंधे में कारे जबल ते अल्लाह मदीने जे मक्के जे हिकिड़े कबूतर के चयो जल्दी कर उडरी वन 7 समंड पार। वरी किविल के रब चयो हवाई जहाज मोकिलियो थमाए, चुंबड़ी पो कबूतर जे पुड़ में तोखे उडरी अची काबे जो भी दीदार कराईंदो, मुझे मोहम्मद जे रोज़े जो भी दीदार कराईंदो। समीउम बसीर, अल्लाह त सीननि जा राज भी ॼाणींदो आहे। इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि के उन शख्स चयो साईं उहा जाइ कोन्हे जिते अल्लाह को लिकी करे गुनाह करे सघां। अल्लाह त हर जाइ ते ॾिसे थो,
तव्हां नौजवाननि खे बि चवां थो कंबल पाए सियारे में कननि में हैंडफोन विझी पंहिंजे पीउ माउ खां ॿारनि खां लिकी करे वॾी मोबाइल में गलीज़ क़िस्म जा फाशी कलाम गलीज़ क़िस्म जी बेहयाई जा नंगा फिल्म ॾिसंदा हो। अबो नथो ॾिसे अम्मा नथी ॾिसे कंबल पातल आहे पीउ माउ सम्झंदा सुम्ही पिया आहिनि। यादि रखजांइ न कंबल जे अंदरि भली तुंहिंजो आवाज़ बंदि आहे तूं फहाशी नंगा फिल्म ॾिसे थो ॿियो कोई नथो ॾिसई पर हिन कंबल जे अंदरि हिकिड़ी अखि आहे अलाह जी जेको तोखे हिते बि ॾिसे थो। यालमु खाइनतल आयुनि वमा तुख़फी सुदूर कुरान में चए थो तूं अखि कहिड़ी नियत सां इस्तेमाल कंदो आहे मां अलाह इन खां बि वाक़िफ़ आहियां। खुदा जो वास्तो तो सैयद जा हथ अथव लिकी करे बि गुनाह न कयो रब ॾिसे वधो। घणी नसीहतूं थियूं टे उर्जू इल्लाह कॉन्फ्रेंस में अचण वारो मुस्लमानो चौथी नसीहत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि चयो न नौजवान के जेकरे तोखे गुनाह करण जो शौक़ आहे त पोइ जॾहिं तोॾे मौत अचे न हज़रत इज़राइल चई साह कढण त पोइ इज़राइल खे चइजाए 2 मिंट बि मां गुनाह कया हा अलाह को तौबा करे वठां। अथी आहे ताक़त इज़राइल खे चइजाए 2 मिंट बि मां गुनाह घणा कया हा हाणे तौबा कयां पोइ साह कढ। वो शख्स रोई करे चए थो साईं इहा ताक़त मूंखे काथे आहे तव्हां मौलवी ॿुधाईंदा हो लिकुल अजल मुसम्मा हर कंहिंजे मौत जो टाइम मुक़ररु आहे। इज़ा जाअ अजलुहुम फला यस्तखिरून साअतन वला तस्तक़दिमून हथ मथे करे जो कुरान सचो आहे। जॾहिं उहा मौत जी घड़ी ईंदी न मिंट अॻिते थींदो न मिंट पोइते थींदो कि अल्लाह वारे चओ न अन नसीब युसीब वलौ कान तहतल जिबाल अन नसीब ला युसीब वलौ कान बैन शफतैन जेका शइ बाने जे नसीब में हूंदी उहा जबलनि जे हेठों पई हूंदी बि मालिक घुराए चपंदे नसीब कराईंदो। अन नसीब ला युसीब वलौ कान बैन शफतैन जेका शइ बाने जे नसीब में न हूंदी नवाब शाह जी अस्पताल में चमचीअ में पाणी रखी हीअं चपनि ते कतरा पियारींदे ख़ुदा न घुरंदो त चपनि तो बि चमची पाणीअ जी किरी पवंदी। अल्लाह मौत जी काई ख़बर कोने। साहबा पुछंदा साईं भला मौत जी तैयारी कीअं कजे नबी से फरमायो ता नमाज पढ़दा हो ना आखिरी अतहियात में दुरूद शरीफ पढ़ी रब जल्ली पढ़ी चवंदो आहे न अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह तो तोखे न बे सलाम बनाइण जी ताक़त भी कोने या कंध हीअं नथो करे सघे मता इते इज़राइल साह कढी वञे। असांखे मौत यादि ई कोने असांजे नफ़सानी ख़्वाहिशूं अञा वधनि थियूं हीअं बि कयां ओ अल्लाह जा बाना रात जो सुम्हण खां अॻु में रोज़ानो 70 दफ़ो अस्तगफार करूं कंदो कर कहिड़ी ख़बर मता निंड में साह निकिरी वञे। हाँ निंड भी त मौत जी भेण आहे न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आला पाण करीमन भी अस्तगफार पढ़ी पोइ सुम्हंदा हुआ। चवण लॻो साईं मां इज़राइल खे नथो मोटाए सघां मौत ओचितो अची वेंदो। जी असांजे इलाके में हिकिड़ी जाइ ते मौत थियो घोट जी शादी थी घोट के शादीअ में बिरादर वारा को निकाह भी पढ़ायूं कंडियूं भी विधऊं घोट के कुंवार जे कमरे में वठी विया लावा भी ॼारायूं घोट सां दोस्तनि सेल्फियूं भी कढियूं। शादीअ जी रात न घोट कुंवार जो मुंहुं ॾिठो न कुंवार घोट जो मुंहुं ॾिठो। घोट के सीने में सूर पियो शिकारपुर खणी विया सिविल अस्पताल जे दर ते पहुता शादीअ जी रात घोट जो साह निकिरी वियो। अल्लाह अकबर वञी पहिरीं रात वञी कुंवार सां न गुज़ारे वञी कब्र में गुज़ारे। ये जेके खैरपुर नाथन शाह में बोडाई बरसात बेचारा हलिया विया वरी कराची को मोटन पिया त हाणे पंहिंजे ॻोठ वञूं पर 26 मुसाफ़िर नूरी आबाद कराची वारे रोड ते कोच के बाहि लॻी उहे ई मुसाफ़िर जेके ॿोॾ खां बची विया त ॻोठ में पाणी थो अचे कराची वञूं त जान बची पवंदी रब चयो अञा ॻोठ पहुचंदो न मां अॻे साह कढाई छॾींदो। ॾिठो नूरी आबाद में वाक़िअ 26 माण्हू हिकिड़े ख़ानदान जा कराची जे नूरी आबाद स्टॉप ते कोच में बाहि में सड़ी विया लाश भी उन्हनि जा सही सलामत न। तंहिंजे करे गुनाह कयो था पर मौत जी ख़बर कोने मता तौबा जी तौफ़ीक़ भी न मिलेव। 4 नसीहतूं थियूं। पंजी नसीहत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे मुरीद खे चयो गुनाह जो इरादो करे थो पंजी नसीहत इहा थी अल्लाह अकबर कबीरा
जॾहिं क़ब्र में तोखे मिट माइट सुमारे हलिया वञनि पोइ ते मुनकिर नकीर ईंदा। जेकॾहिं उन्हनि खे सवालनि जे जवाब ॾियण जी ताक़त रखे थो त पोइ गुनाह कर। अखियुनि मां नीर वही आयसि चेसई मूंखे इहा ताक़त कोन्हे जो मां उन्हनि खे सवालनि जा जवाब ॾेई सघां। चे शही नसीहत इहा थी अल्लाह अकबर जॾहिं अल्लाह वटि तुंहिंजी पेशी थिए पोइ तुंहिंजा गुनाह वधी वञनि सवाब थोरा थियनि पोइ अल्लाह से फ़ैसिलो करे त हिनखे जहन्नम में दाख़िल कयो। पोइ तूं अल्लाह खे चइजांइ न न कंहिंखे ताक़त न आहे जो मूंखे जहन्नम जी बाहि में विझे। चइसि न न इहा बि ताक़त मूंखे कोन्हे छो त क़ुर थो फरमाए युरफुल मुजरिमून बिसीमाहुम फयुखज़ बिन्नवासी वल अक़दाम। गुनाहगार के वारन को पकड़े गीले करे जहन्नम में उछलाईंदसि। ये नसीहतूं जॾहिं अल्लाह वारे कयूं त वॾी रड़ करे रोई वेठो चइसि बसि अॼु खां पोइ मां को गुनाह थींदो ई न। अॼु खां पोइ मां को गुनाह न थींदो। मूंखे ज़िक्र ॾे। जॾहिं ज़िक्र मिलसि ज़िक्र जी ज़रब लॻसि त उहो गुनाहगार अल्लाह जे दर ते रोई रोई वक़्त जो वली अल्लाह थी वियो। जॾहिं वफ़ात कयईं त लखे माण्हू हुन जे जनाज़े में आया।